पाकिस्तान पीपल्स पार्टी लाहौर में पार्टी कारकुननि जी गिरफ़्तारियुनि ते ॻणिती ज़ाहिर कंदे इलेक्शन कमीशन खे ख़त लिखी छॾियो आहे। इंचार्ज सेंट्रल इलेक्शन सेल सेंटर ताज हैदर पारां N127 लाहौर में कारकुननि जी गिरफ़्तारियुनि ते चीफ इलेक्शन कमिश्नर खे ख़त लिखी कारकुननि जी फौरी तौर ते आज़ादी ऐं ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ कानून तहत कार्रवाई जो मुतालबो कयो आहे। पीपल्स पार्टी के सेनेटर ताज हैदर पंहिंजे ख़त में लिखियो आहे त N127 ते जिथां बिलावल भुट्टो ज़रदारी इलेक्शन विढ़ी रहियो आहे उते ॿियनि पार्टियुनि मां PP जे मुहिम में शामिल थींदड़नि खे पुलिस गिरफ़्तार करे रही आहे। पंजाब पुलिस इलाइक़े में दहशत जो राज शुरू कयो आहे। हिन ख़त में लिखियो आहे त गुज़िरियल ॾींहुं शहज़ाद ऐं शहबाज़ जेके पहिरियां PTI जा कारकुननि हुआ जेके गुज़िरियल ॾींहुं पंहिंजे साथियुनि सां गॾिजी पीपल्स पार्टी में शामिल थिया हुआ उन्हनि खे पुलिस गिरफ़्तार कयो। नून लीग काउंसलर खालदा परवीन के बि गुज़िरियल ॾींहुं असांजी पार्टी में शामिल थियण बाद गिरफ़्तार कयो वियो आहे। ताज हैदर ख़त में लिखियो आहे त असांखे अवां खे ॿुधाईंदे अफ़सोस थी रहियो आहे त जॾहिं अली बदर शहज़ाद ऐं शहबाज़ जी आज़ादी लाइ CCPO सां ॻाल्हायो त CCPO गंदी ज़बान इस्तेमालु कई जेका बयानु नथी करे सघिजे। पीपल्स पार्टी अॻवान लिखियो आहे त असांजे अवां खे दरख़्वास्त आहे त महिरबानी करे ॼाणायल माण्हुनि खे आज़ादु करण जो हुकुम ॾींदे ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ कानून तहत कार्रवाई कई वञे।